ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं थरी मीरवा मां जिते माइक्रो फाइनेंस बैंक अमले जो अनोखो कारनामो शहीद पुलिस एहलकार जे बेवा जे अकाउंट मां 2,91,062 वियाजी कढाया विया आहिनि। थरी मीरवा मां वधीक तफ़सील मालूम कंदासीं ज़वार लगारीअ खां। ज़वार आगाह कजो इन हवाले सां छा अपडेट्स आहिनि? जी साजिद, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ठरी मीरवा जे गुर शाह मोहम्मद लगारी जे शहीद पुलिस एहलकार अली शेर लगारी जी बेवा जे अकाउंट मां 2,91,000 कढण जो इंकशाफ थियो आहे। जॾहिं त बेवा जो अकाउंट माइक्रो फाइनेंस बैंक ठरी मीरवा में खुलियल आहे। बेवा औरत जे अकाउंट मां 62 व्याजनि जे चवण ते बैंक अमले जी मिली भगत सां 2,91,000 अकाउंट मां कढिया विया आहिनि। जॾहिं त औरत सुबुह जो बैंक ते पैसा कढाइण पहुती त औरत खे ख़बर पई त मुंहिंजे अकाउंट मां पैसा कढिया विया आहिनि। जॾहिं त औरत सां ॻाल्हि ॿोल थी त औरत जो चवणु हुयो त मां मिसकिन ग़रीब बेवा शहीद पुलिस एहलकार अली शेर लगारी जी घरवारी आहियां। मूंसां व्याजनि ज़ुल्म कयो आहे। औरत पारां SSP खैरपुर ऐं DIG सखर खां मुतालबो कयो आहे त 62 व्याजनि ऐं माइक्रो बैंक अमले ख़िलाफ़ु कार्रवाई करे मुंहिंजे अकाउंट में पैसा वापसि कराया वञनि, न त ॿी सूरत में बैंक ॿाहिरां पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। जी